मां ॾे ॾिसो मां मिसकीन आहियां, मज़दूर माण्हू आहियां, मूंखे अलाह जो आसरो इहो ई बचियो हुयो। हे मज़दूर उन जी धीअड़ी आहे, हे पुटड़ा आहिनि, उन जा बचड़ा पालिया, मां पंहिंजा पालिया। मुंहिंजी अपील आहे शिकारपुर जे SP खे, मियाँ जे ॻोठ सूबेदार खे त मां अदालत कनि। अलाह गवाह अथव, मां ॿिए हंधि काॾे वेंदुमि, मुंहिंजो अलाह जो नालो अथव, मां सां हमदर्दी कयो। अपील आहे जंहिं बि ॿुधे, मां मिसकीन आहियां, मां खाइण खां मूंखे अन्न कोन्हे, मां जो बचो मोटाए। मीरपुर बुर्डो वासी नौजवान खानपुर वेंदे मुबैना तो रक़बा माज़ूर पीउ पारां पुट जी बाज़ियाबी लाइ अपील। वारसनि मूजिबि नौजवान रमज़ान बुर्डो 6 लाख रुपया खणी खानपुर वञी रहियो हो त रस्ते मां गुम थी वियो। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। थाणे ते इतलाह ॾिनो आहे, पुलिस नौजवान खे बाज़ियाब कराए।